मोरो ख़बर शामिल करे थी। मोरो सिंधमा जे तहसील इल्ताफ़ उमरो की रिपोर्ट मुताबिक़ मोरो में ज़हर ॾेई क़तल कयल हसनैन जानी अब्बासी जो चालीहो सादगी सां थी गुज़रियो। चालीहे जे मौक़े ते कुल शरीफ़ पढ़ी मक़तूल जे रूह खे सवाब पहुचाइण लाइ दुआ घुरी वई। उन मौक़े ते मक़तूल जे वालिद शाहिद अली अब्बासी साफ़िन सां साराणियूं सारींदे लुड़क लाड़ींदे चयो त मुंहिंजो घर उजड़ी वियो। असांजे घर मां ओचितो ज़ालिमनि गुलाब जो गुल पटे छॾियो। असां जूं आसूं ऐं उमेदूं दफ़न थी वयूं। असां पाण खे जहिड़े मुअल था सम्झूं। हिन वधीक चयो त असां पुलिस जी कारकर्दगी मां मुतमइन आहियूं, पर हिन गैंग जे मास्टर माइंड ऐं संदसि सहूलियतकारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। शाहिद अब्बासी वधीक चयो त मुंहिंजो जिगर जो टुकड़ो त क़तल थी वियो, मगर मां उन लाइ जंग करे रहियो आहियां त कंहिं ॿी अमड़ जी झोली न उजड़ी वञे। शाहिद अब्बासी चयो त मुंहिंजी न्याणी भाउ जे सदमे में हैदराबाद में जीजल मां अस्पताल में ज़ेरे इलाज आहे। ज़ालिमनि असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। मां साह जे आख़िरी हिड़कीअ ताईं कातिलनि ख़िलाफ़ जंग कंदुसि। मोरो थाणे DSP सरदार ख़ान चांडियो चयो आहे त मां जल्द मुख्य जवाबदार उन जी सहूलियतकारनि ऐं पूरी गैंग खे गिरफ़्तार कंदुसि ऐं मां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कंदुसि।